हैदराबाद में सिविल अस्पताल अमले जी मुबैना लापरवाही सबब नौजवान जे फोत थियण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। डेंगी सबब फोत थियल नौजवान हसनैन जे पीउ आमिर ज़रदारी एडवोकेट जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। केस में 302 जो कलम शामिल कयो वियो। नौजवान 4 ॾींहं अॻु इलाज हेठि रहण बाद फोत थी वियो। अदालती हुकुम ते दाख़िल केस में MS डॉक्टर अकबर ॾाहिरी, डॉक्टर इकबाल शाह, डॉक्टर सिद्रा, डॉक्टर मेघ ऐं डॉक्टर सदाम खे नामज़द कयो वियो आहे। आगाह कयूं पिया आम ख़बर जे हवाले सां डेंगी सबब फोत थियल नौजवान हसनैन जे पीउ आमिर ज़रदारी एडवोकेट जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। केस में 302 जो कलम बि शामिल कयो वियो आहे। नौजवान 4 ॾींहंनि खां इलाज हेठि रहण बाद फोत थी वियो। अदालती हुकुम ते दाख़िल केस में SM डॉक्टर अकबर ॾाहिरी, डॉक्टर इकबाल शाह, डॉक्टर सिद्रा, डॉक्टर मेघ ऐं डॉक्टर सदाम खे नामज़द कयो वियो आहे। आम ख़बर जे हवाले सां मूंखे आगाह कयूं पिया हैदराबाद में सिविल अस्पताल अमले जी मुबैना लापरवाही सबब नौजवान जे फोत थियण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। आपको ॿुधायां पिया डेंगी सबब फोत थियल नौजवान हसनैन जे पीउ आमिर ज़रदारी एडवोकेट जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। केस में 302 जो कलम बि शामिल कयो वियो। नौजवान 4 ॾींहं इलाज हेठि रहण बाद फोत थी वियो। तफ़सील मालूम कंदासीं हवाले सां सिंधी न्यूज़ जे रिपोर्टर फेरोज़ बबर खां। जी फेरोज़, आगाह कजो छा तफ़सील आहिनि? जी फेरोज़, केस दाख़िल कयो वियो आहे नौजवान जो फोत थियण जो। बिल्कुल सिविल अस्पताल जे अमले जी मुबैना गफ़लत सबब नौजवान जी फोत थियण वारो मामलो आहे, जंहिंमें डेंगी सां फोत थींदड़ नौजवान हसनैन जे वालिद एडवोकेट आमिर ज़रदारी जी मुदयत में इहो केस दाख़िल कयो आहे। केस में जेको आहे 302 क़त्ल जी दफ़ात बि शामिल कयूं आहिनि, जंहिंमें एडवोकेट आमिर ज़रदारी जे पुटु जेको आहे उन 4 ॾींहंनि ताईं इलाज हेठि रहण बाद जेको 22 अक्टूबर ते गुज़ारे वियो, जॾहिं त केस में हिकु फर्स्ट एडिशनल सेशन जज जेको आहे हुकुम उन में MS सिविल अस्पताल डॉक्टर अली अकबर ॾाहिरी जो नालो बि शामिल आहे, जॾहिं त केस में डॉक्टर नुसरत बलोच, प्रोफेसर डॉक्टर इकबाल शाह, डॉक्टर सिद्रा, डॉक्टर मेहर, डॉक्टर काशिफ, डॉक्टर सदाम जो बि नालो शामिल आहे, जंहिं त मेडिकल रजिस्ट्रार ऐं वार्ड मेडिकल 2 जो अमले ते बि केस में जेको आहे उहो नाले खे नामज़द कयो आहे, जंहिंमें वालिद आमिर ज़रदारी मौक़ूफ़ ॼाणायो आहे त जेको अमलो नामज़द कयो आहे उन्हनि में नौजवान हसनैन जे इलाज में कोताही कई ऐं बर वक़्तु इलाज जी सहूलियत न फराहम कई हुई, जंहिं सबबु हुनजो नौजवान जेको पुटु उहो फोत थियो, जॾहिं त अदालत हुकुमनामे में इहो बि ॼाणायो आहे त जेके नामज़द माण्हू आहिनि उन्हनि ख़िलाफ़ महकमाती जेको हेल्थ डिपार्टमेंट आहे उहो इंक्वायरी करे ऐं मामले जी शफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी फेरोज़ तफ़सील ॾियण लाइ।